हला कदीर व्हाट्सएप ते कंहिंजी चैट खे महफ़ूज़ कीअं बणाइबो आहे त बाबा मां जैसा मैसेज कया वॉइस कया इन खे महफ़ूज़ रखण थो चाहियां भली मुंहिंजी मोबाइल गुम थी वञे कुझु बि थिए उन खे मां यादगार जे लिहाज़ सां या कानूनी लिहाज़ सां अॻे मूंखे जेको आहे जेका माण्हू आहे मां इन खे डिलीट नथो करणु चाहियां भली मुंहिंजी मोबाइल गुम थी वञे अॻे पुठिते थी वञे कुझु बि थी वञे पर मुंहिंजी जेकी हिन सां चैट आहे इहा हमेशह हमेशह लाइ महफ़ूज़ रहे त बस सफ़ा आसान तरीक़ो आहे। ॾिसो व्हाट्सअप खोलियो जंहिं नंबर जी तव्हांखे चैट महफ़ूज़ बनाइणी आहे उन नंबर ते क्लिक कयो उन माण्हू जे नाले ते उन खां पोइ जेको कुंड ते 3 लाइन्स ॾेखारिजंदो डॉट्स ॾेखारिजंदा इन ते क्लिक करे मोड जो जेको ऑप्शन ॾेखारिजो थो इन ते क्लिक कयो हिते एक्सपोर्ट चैट जो ऑप्शन ॾेखारियो ठीकु आहे एक्सपोर्ट चैट ते क्लिक कंदा क्लिक कंदा त तव्हां फ्रॉम माय फाइल्स जेको फोल्डर ऑप्शन आहे न इन ते क्लिक कयो हाणे तव्हां पंहिंजी मोबाइल जी स्टोरेज जे अंदरि या डेटा या चैट्स जेको आहे सेव करे सघो था ऐं डिवाइस स्टोरेज ते क्लिक कंदा उन खां पोइ जंहिं फोल्डर ते तव्हां क्लिक कंदा उन फोल्डर ते क्लिक करे हिन चैट खे महफ़ूज़ बणाए जीअं मां डॉक्यूमेंट ते क्लिक कयां थो डॉक्यूमेंट ते क्लिक करे मां हिन सेव करे छॾंदुमि हाणे मुंहिंजी जेकी इहा चैट आहे इन डॉक्यूमेंट जे फोल्डर जे अंदरि सेव थी वेंदी ठीकु आहे। इन खां पोइ मां चाहियां त हिन मोबाइल जे अंदरि इहा चैट रखां ॿियनि मोबाइल जे अंदरि ॿिनि में शेयर करे सघां मुंहिंजी मर्ज़ी आहे हाणे इहा चैट हमेशह लाइ महफ़ूज़ आहे जेसिताईं मां चाहियां थो। सो इहो अॼु वीडियो किथे बि तव्हांखे को मसइलो अचे तव्हां कमेंट्स बॉक्स में विझी सघो था भाई बाक़ी दुआ में यादि रखंदा अल्लाह हाफ़िज़।